केरे मैं तो जमीला हाँ जमीला। हाँ हाँ जमीला, इहो थी पुछां त जन्नत किथे आहे? सते आसमान खां मथे अथई ऐं तूं वरी उन ज़मीन ते पई ॻोल्ही। उते वञण लाइ पहिरीं मरणो पवंदो आहे। मां माजिद ऐं मिठी जी शादी कराए रहंदसि, इहो मुंहिंजो ज़िद आहे। छो थी ज़िद करी? तूं जीजी सां ॻाल्हि त करे ॾिस। ॻाल्हि करण जो कहिड़ो फ़ाइदो? अम्मा कोन मञंदी। अड़े पीछे तूं कोशिश त कर। ठीकु आहे, तूं चवीं थी त चीचड़े मथे विझां थो। मां त तोखां इहो थी पुछो त जानू तोखे कायो केॾांहुं पियो वञे? वाटर ते वेही करे कपड़ा भी धोईंदासीं ऐं दर्स तदरीस जूं ॻाल्हियूं भी कंदासीं। तोखे को एतराज़ आहे छा? ओ मामा छड़ी से खखर में खड़ो न। अरे प्लीज स्टे, मुझे पर डॉगी है, डॉगी डॉगी छोरी सिंधी में गलाई छड़ी से डॉगी 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 मींस कुत्ता। मुझे पर कुत्तो है, कुत्तो खबरदार तो मां तो के कुत्तो से थई। जे कदे मुके मिठी ना मिली तो मां खुदकशी करे चंदुस। खोड़ मिठिया मेरा बच्चा, एडिया तो मिठी दे वई। अम्मा या मिठी न, पुपी जन्नत वाली मिठी। ये पिन्न वाली ना है, मुखे तो एक बदमाश माई थी लगी। अरे रन गलहाईंदी क्यों नहीं है? दस में को किथा आई है, के रही बुरको ला तू पंहिंजो। अरे बी में डंडा चावा। छा त ख़ल्क़ आहे। हा त मूं छा पे चयो, असां दीन खे विसारे छॾियो आहे, दुनिया जे लज़्ज़तुनि में मस्त थी विया आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो दोस्तो बुज़ुर्गो, हीअ हयाती मुख़्तसिर आहे, हीअ ज़िंदगी ख़तम थी वेंदी। उन करे हुन जहान जो फ़िक्र कयो, पंहिंजे मिठड़े रब खे राज़ी कयो, इबादतूं कयो, निमाज़ूं पढ़ो, ख़ैर ख़ैरातूं कयो, ख़त्मा दुरूद पढ़ायो, मौलविन ऐं हाफ़िज़नि खे ताम खारायो जीअं अव्हां जे लाइ दुआऊं कनि। बस मौलविन खे ज़कात ॾियो 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 ॾियो, अञा ॾियो, छो जो असांजो तव्हांजे मथां हक़ आहे। मौलवी साहब दुआ लाइ त ञामर ज़िंदा आहे, छो न उनखे ताम खारायूं, छो न उनखे पैसा ॾियूं जीअं त असांखे दुआ करे। तूं चुप करे वे वा तगाड़ा छोकिरा, विच में न ॻाल्हाए। मौलवी साहब मां हिकु सुवाल कयां? नंढा रईस तूं सवाल न हुकुम कर, पर उन खां अॻु में मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। नंढा रईस तुंहिंजो मरहूम वालिद साहब गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मुंहिंजे ख़्वाब में पियो अचे। मौलवी साहब बाबू जन्नत में ख़ुशि त आहे न? ॾाढो ख़ुशि आहे, पर सवारी जी तकलीफ़ अथसि। हिन जहान में हू कॾहिं पेरे पद कोन हलियो, सो ॾाढो ॾुखियो आहे, पेरनि में असुल लिफूं पइजी वयूं अथसि। मौलवी साहब मां भला बाबा हमारे आदमी मां ख़िदमत करे सघां थो? हा नंढा रईस, तो वारे वालिद साहब मूंखे ख़्वाब में चयो त मां ज़िंदगी में तुंहिंजे लाइ 3 गाॾियूं विरसे में छॾे वियो आहियां। हिकिड़ी गाॾी मौलवी साहब खे अलाह जे नाले ते ॾे त अलाह पाक मूंखे हुन जान में हिकिड़ी गाॾी ॾींदो। मौलवी साहब लाइ कूड़ त कोन था ॻाल्हायो? सोराना सच थई चरिया, जंहिं वालिद तुंहिंजे लाइ हेॾी मिल्कत छॾी आहे, उन जे लाइ हिकिड़ी गाॾी कुर्बान कोन थो करीं। ठीकु आहे मौलवी साहब, हिकु गाॾी तुंहिंजी थी। महिरबानी नंढा रईस, वॾो रईस जेकॾहिं मूंखे राति ख़्वाब में आयो त मां हुनखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। हा नमाज़ जो टाइम थियो, मूंखे त आज़ान ॾियणी आहे। तव्हां अचो सभई नमाज़ ते अचो, बाबा बिस्मिल्लाह अचो। वात खोल, वात खोल बाबा। मूं अव्हां खे वात खोलण जो नाहे चयो, मूं मरीज़ा खे चयो आहे वात खोलण जो। डॉक्टर साहब छॾ मरीज़ा खे, मिठी जो इलाज कर। मिठी त मरीज़ आहे। मिठी मरीज़ा थी वई ऐं मूंखे ख़बर ई कान पई। हिकु त मूंखे बेसर जी बीमारी चरियो करे छॾियो आहे। जन्नत ओ जन्नत, तोखे मरीज़ा ॼाई, उहा जवान बि थी वई, पर तो मूंखे कोन ॿुधायो। हाय हाय, इहा बेसर जी बीमारी। बस अम्मा जी मूंखां ग़लती थी वई, मूंखे माफ़ कर। डॉक्टर साहब छॾ हिनखे, तूं मिठी जो इलाज कर। इलाज कीअं कयां? मिठी त वात खोले ई कोन थी, मर्ज़ जी कीअं ख़बर पवंदी? डॉक्टर साहब मिठी बेहोश आहे त पोइ वात कीअं खोलींदी? तोखे कहिड़ी ख़बर त मिठी बेहोश आहे? तूं का डॉक्टर आहीं छा? मासी तू डॉक्टर के इलाज करण ॾींदी? मां कहिड़ो डॉक्टर खे ॿाह में झलियो बीठी आहियां। मासी हरू भरू डॉक्टर खे घुरायो अथई,
मूंखे सिर्फ़ु हीअं ॻाढ़ो 100 जो नोट ॾेखारी आहे न तॾहिं मिठनि खे अहिड़ो फेरो ठोकियां जो हीअं मिंटनि में उठी वेई आहियां। जेकॾहिं फेरे न उथिया न त मां मौलीअ जो पुटु ई न आहियां। मिठी धीअ अखियूं खोल, मिठी धीअ। प्लीज़ तव्हां 2 मिनट ख़ामोश थियो त मां मरीज़ जे दिलि जी धड़कन ॿुधी वठां। डॉक्टर साहब वारो कर, कुछ त कर न। वारो मूं वटि कान्हे, बाक़ी इलाज आहे उहो मां कयांसि थो। अम्मा मैं किथे आया? पुत्र तू जीजे जी खट ते आई। मां छा जे लाइ पई होया मूंखे को तो ॿुधायो। हाय हाय तो वारो पुटु ख़ुदकशी तो करे। अहिड़ो मुंहिंजो पुटु दिलेर न आहे जो ख़ुदकुशी करे। पर इश्क में माण्हू दिलेर थी वेंदो आहे। मुंहिंजो त ख़ैर आहे पर तुंहिंजो बहशर बुरो थियण वारो आहे। मुंहिंजो मूंखे छा थियण वारो आहे? ख़बर अथई त तोखे हिते छो घुरायो वियो आहे? जीजी सां मिलण जे लाइ? न बोगली, जीजी तोखे इन करे घुरायो आहे त जीअं तुंहिंजी ऐं मुराद जी शादी कराए सघे। माजिद या पीए का ज़माने जी ख़बर अथई? हा छो न, सब ख़बर अथनि। सियासी बहरान लॻो पियो आहे, मुल्क में महांगाई चोट ते चढ़ी पई आहे। सियासतदान जा गर्मा गरम कूड़ रोज़ टीवी ते हलाए रहिया आहिनि। ईअं थो लॻे त मुल्क में कूड़ ॻाल्हाइण जो मुक़ाबिलो थी रहियो आहे ऐं बेवकूफ़ इहो था सम्झनि त अवाम खे का ख़बर ई कोन्हे। अड़े मां पंहिंजे घर जी ॻाल्हि थी कयां, तूं वञी विलायत पहुतो आहीं। घर में वरी छा थियो आहे? वरी क़यामत अची वई छा? उहा त 25 साल अॻु तूं आई हुईं मुंहिंजी ज़िंदगीअ में। तो वारो पुटु ख़ुदकशी तो करे। अहिड़ो मुंहिंजो पुटु दिलेर न आहे जो ख़ुदकुशी करे। पर इश्क में माण्हू दिलेर थी वेंदो आहे। इश्क में माण्हू दिलेर न बेवकूफ़ थी वेंदो आहे, जीअं आऊं 25 साल अॻु बेवकूफ़ थियो हुउसि। अलाए छा तो में ॾिठो हुउमि, आई त पाठे जी जिनड़ी। पर तूं मञी न मञी तेरी मर्ज़ी। माजिद ख़ुदकशी करण वियो हो पर ॿाहिरि कालू वारो कुत्तो बीठो हो, उन डोड़ाए घर पहुचायसि। जमीला माई तूं को फिक्र न कर, तुंहिंजो पुटु कुझु बि कोन कंदो। ख़ुदकुशी त वॾी ॻाल्हि आहे। नवाज़ तूं इन मसइले खे हल्को न वठ। जेकॾहिं पुट जी मदद नथो करे सघीं पर उन जो मसइलो ॿुध त सही। मां ॿोड़ो आहियां, तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन ई कुल्फ़ी थी विया आहिनि। त पोइ ठीकु आहे, सुभाणे कुझु बि थी वञे मूं ते मयार न ॾिजाए। वरी छा थी करीं कांडरे जी कुराड़ी में? मूंखे भले गारियूं ॾे पर पुट खे बचाए। कहिड़ो अछो मुंहुं कयां पुट जो? माजिद जी शादी मिठीअ सां कराए। जेकॾहिं तो कुझु न कयो न त मां मैदान में लहंदसि। पोइ जेकॾहिं तुंहिंजी भेणुनि जा रांभाट ॿोॿीअ न ॿुधा न त मां सिराइण जी धी न आहे। निभागी वरी कहिड़ी हरकत सुजी थई? मां वॾी साज़िश कंदसि, इहो तूं बि ॾिसजांइ ऐं सॼी दुनिया बि ॾिसंदी। तो वारी मां ऐं भेण कीअं थियूं माजिद खे सॼे मिठीअ जो संग ॾियनि। रसिया ही तू पंहिंजो मुंहुं सुकल कद्दू जहिड़ो छो ठाहे वेठी आहीं? छा थियो आहे? असां ॻोठाणियूं छोकिरियूं सदाईं बकरी जीअं कुर्बान थींदियूं आहियूं, पर मुंहिंजो ख़ैरु आहे। मुंहिंजे मोहब्बत में कुर्बानी ॾिनी त पोइ छा थी पियो? ओ त इश्क जो मैटर आहे। आर यू इन लव? हाणे सम्झ में आयो। मुंहिंजो त ख़ैरु आहे पर तुंहिंजो बहशर बुरो थियण वारो आहे। मुंहिंजो? मूंखे छा थियण वारो आहे? ख़बर अथई त तोखे हिते छो घुरायो वियो आहे? जीजी सां मिलण जे लाइ? न बोगली,
जी तोखे इन करे घुरायो आहे त जीअं तुंहिंजी ऐं मुराद जी शादी कराए सघे। छा? मूंखे ख़बर आहे त तूं ॿोड़ी नाहीं, इन करे मां पंहिंजो जुमिलो ॿीहर न वरजाईंदसि। मुंहिंजी शादी मुराद सां इट्स नॉट पॉसिबल। इहो बि अलाए छा चए। मुंहिंजो मतिलबु आहे रज़िया ईअं नथो थी सघे। हिते अलाए छा थी वियो। इहा त मामूली ॻाल्हि आहे ऐं ख़बरदार जे मना कयो अथई, कारी करे मारींदई। इनकार त छा, मां मज़ामत कंदसि। इहा तूं भले कजांइ, पर इनकार तूं कॾहिं न कजांइ। रज्जू, मां को गूंगी गाय न आहियां त केरु मुंहिंजी मर्ज़ी ख़िलाफ़ मुंहिंजी शादी करे। ऐं तूं छा कंदीअ? मां एहतिजाज कंदसि, इनकार कंदसि। इहो एहतिजाज वरी छा आहे, जेको डॉक्टर ऐं मास्टर प्रेस क्लब जे आॾो कंदा आहिनि? जी हाँ, उहो। त पोइ उन्हनि जो हशर ॾिठो अथई? तौबा तौबा, अलाह सां अहिड़ो हशर कंहिंजो बि न करे। पुलिस उन्हनि जो अहिड़ो हशर कंदी आहे, मां खोड़ दफ़ा टीवीअ में ॾिठो आहे। मां कंहिं ग़रीब ऐं यतीम सां शादी कोन कंदमि। मुंहिंजो ख़्वाब हाई फाई फैमिली आहे। इहो वरी छा आहे? ॿिलीअ जो को क़िस्म आहे छा, फीबली? मां कंहिं अमीर सां शादी कंदमि, सम्झे? रज़िया, खिले छो थी? अमीर असांजे ॻोठ में हिकिड़ो ई अथई ऐं उनजी उमिरि तोखे ख़बर घणी आहे, 70 साल। ऐं हुन 3 शादियूं कयूं आहिनि, पर 3 ज़ालूं मरी वियसि। हाणे ॻोठ वारा मानी ॾींदा अथसि, मिड़े पिनी सिनी गुज़ारो थो करे। चरी इन खां त लख गुना मुराद सुठो अथई। वाह मुझी किस्मत है, मां तोखे कब्रिस्तान में पियो ॻोल्हियो ऐं तूं मूंखे शमशान में मिली वए। अॼु पलांद थींदो माजू, ऐं इहो पलांद सॼो राज ॿुधंदो, राज। ख़बरदार मुराद, अॼु मूंसां झेड़ो न कजां, छो त अॼु मां अकेलो आहियां। पोइ बि मां पलांद कंदुसि। मुड़ी वञ मुराद, अॼु मूंखे पेर में कंट्रोल लॻल आहे ऐं यार मां भॼी बि कोन सघंदुमि। पोइ बि मां न मुड़ंदुसि। तूं मूंखे मर्द मां औरत बणाए छॾियो, मां तोखे मारे 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 मर्द मां नाचू बणाए छॾींदुसि। पोइ वञी मेलनि में रोज़ी कजाए। इहो छा थो करे? तूफान उठेगा। हिम्मत अथई त पहिरियों वार करे ॾेखार। नंढो आहे, पहिरियों वार तू कर। अरे बीते हे तो भरियो। तू निकुर त किथे वरी वठी न अचई छोरनि खे। जेकॾहिं मिठीअ जी शादी माजिद सां थी वई त तुंहिंजी शादी मां मुराद सां कराए छॾींदसि। इहो मुंहुं फिराइण जो वाइदो आहे। इहो वाइदो नाहे ॾिनो मामी, मां पंहिंजे ई पेर ते कुआड़ी कीअं हणां? मां हुन नामुराद सां शादी कॾहिं बि कोन कंदसि। मां त कंहिं ग़रीब खे भरिसां बि वेहण कोन ॾींदी आहियां। थदी थी अञा अहिड़ो फ़ैसिलो न आहे थियो ऐं अहिड़ो फ़ैसिलो कजो बि न, छो त हीअ मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण करे सघां थी। अंडरस्टैंड माय मॉम? मिठी, अलाह कंदो त माजिद मुंहिंजो जो ई थींदो ऐं तुंहिंजे नसीब में मुराद ईंदो। मिठी, इनकार न कजांइ, न त माजिद मूंखां खसिजी वेंदो। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जेकॾहिं माजिद सां शादी तूं करणु चाहीं थी त पोइ तोखे हिकु कुर्बानी ॾियणी पवंदी। मामी, मां कहिड़ी कुर्बानी ॾियां? तूं हुकुम त कर। मिठीअ खे राज़ी कर त हू माजिद सां शादी करे। जेके मां चाहियां थी उहो मां कंहिं ॿिए खे कीअं थी ॾेई सघां? मर्द खे 4 शादियूं जाइज़ आहिनि। जेकॾहिं मिठीअ जी शादी माजिद सां थी वई त तुंहिंजी शादी मां मुराद सां कराए छॾींदसि। इहो मुंहुं फिराइण जो वाइदो आहे।
इहो वाइदो नाहे ॾिनो मामी। मां पंहिंजे ई पेर ते कुआड़ी कीअं हणां? तोखे इहा कुर्बानी ॾियणी पवंदी, न त माजिद जो दिलि मां ख़्यालु कढी छॾ। मामी, माजिद जो ख़्यालु को अटे में पयल कुओ कोन्हे जो पुछ मां वठी कढे छॾियांसि। मां माजिद सां प्यारु कयो आहे जीअं बाबा हलवे सां कंदो आहे। मां एतिरो प्यारु कयो अथमि जो दिलि मां नथो निकिरी सघे। इहो कमु तोखे करिणो पवंदो। मामी, इहो ज़िद न कर। मां पंहिंजी निड़ीअ ते नथी ॾेई सघां। त पिछे माजिद को विसार छोड़। वालेकुम अस्सलाम। छोकरा ॾाढो अशाश बशाश लॻो पियो आहे। रोज़ो अथई या रोज़ी? बाबा ने रोज़ीअ जे लाइ त रोज़ो रखंदो आहियां। किथे रोज़ो टोड़े त कोन छॾियो अथई? दुआ कर बाबा, मौलवी मूसे जो पुटु आहियां। कीअं कीअं रोज़ो टोड़ींदुसि? ईमान जी ताक़त आहे, तॾहिं त रोज़े में तकलीफ़ महसूस कोन थी थिए बाबा। लॻे त कोन थो। ख़ैर ॿुधाए, कहिड़ी ख़बर खणी आयो आहीं? हाथे ऐं राधे जी ख़बर खां अलावा ॿी का ख़बर आंदी आहे सम्झा कॾहिं? त पोइ जल्दी ॿुधाए, हिन इहे पापी पेट लाइ पिया कमायूं। बाबा यको हिते वेठो आहीं, तोखे ख़बर पए त जीजीअ जो पाण खे अफ़्तारी दावत ॾिनी आहे। हा, अफ़्तारी वञा कलाक पियो आहे त हाणे ई हली रूह खे छो सिकायूं? बाबा जेकॾहिं हाजी हिदायत खे बि जीजीअ दावत ॾिनी हूंदी त उहो शाम खां वठी उते वेठो हूंदो। हीअं ताईं अखि वटाए अधु बुटू रनाए मां खाई हूंदो। बाक़ी रहियो खयो अफ़्तारी ताईं चट। बाबा असांजे खाधे ते हाजी हिदायतुल्ला धारो न हणी वञे। ईअं कीअं हूंदो? हाजी हिदायतुल्ला जे करे ईअं करे त हुनखे घोटा ॾेई मारे छॾियां। पर ईअं थी चुको अथई बाबा। इन करे त चवां थो बाबा त उठ हलूं। ईअं न थिए जो असीं हिकिड़ी कतर जी गरीअ ते रोनो खोले मोटी अचूं। त पोइ उथ त हलूं। नेकी जे कम में देर कहिड़ी? उथार पुट, मूंखे पेर खे निंड अची। हा बाबा, हा बाबा। मम्मा, ही मां छा पई ॿुधां? छा पई ॿुधी? सॼी उमिरि इहे गाना ई ॿुधा अथई। ख़ुदा जी का मार पवे, रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, माण्हू हमदुनात ॿुधंदो आहे। नो नो मम्मी, मां गाननि जी ॻाल्हि नथी कयां। पोइ बाक़ी छा पई ॿुधी? मम्मी, माण्हू छा पिया चवनि, कुझु ख़बर अथई? माण्हू त हज़ार ई ॻाल्हियूं कंदा आहिनि, तूं अलाए कंहिंजी थी ॻाल्हि करी? मम्मा, मूंखे पंहिंजी रज़िया ॿुधायो आहे तव्हां मुंहिंजी शादी मुराद सां कराए रहिया आहियो। ॿुधो त मूं पा आहे, पर मम्मी पर हूंदा आहिनि पखियुनि खे। मां पखी न आहियां, सम्झी? मां हुन नामुराद सां शादी कॾहिं बि कोन कंदसि। मां त कंहिं ग़रीब खे भरिसां बि वेहण कोन ॾींदी आहियां। थधी थी अञा अहिड़ो फ़ैसिलो न आहे थियो। ऐं अहिड़ो फ़ैसिलो कजो बि न, छो त ही मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण करे सघां थी। अंडरस्टैंड माय मॉम? बस कर, घणी इहा ज़बान न हला। जेकॾहिं मां ख़ामोश आहियां न त इन जो मतिलबु इहो न आहे त तूं वधंदी वञ। इहो जीजे जो फ़ैसिलो आहे ऐं जीजी कॾहिं बि ग़लति फ़ैसिला न आहे कंदी। तूं मूंखे ऐं पंहिंजे मामे खे ॾिस, इहे फ़ैसिला बि जीजे जा हुआ। इहो दौर ॿियो हुयो ऐं ही दौर ॿियो आहे। न ज़मीन बदिली आहे, न ई आसमान बदिलियो आहे। बसि इहा तुंहिंजी सोच बदिलजी वई आहे। ख़ुशहाल ज़िंदगी रुगो अमीर माण्हू न आहिनि गुज़ारींदा। मूं फ़क़ीरनि जा टहक बि ॿुधा आहिनि ऐं अमीरनि खे लुड़का हरींदे बि ॾिठो आहे। सुकून ऐं करार, ख़ुशहाली ऐं मुसरत इहे पैसे सां न प्यार सां मिलंदियूं आहिनि। नफ़रत जे कारे कुन मां निकिरी अच ऐं मुहबत जे मैदान में लही अच। मुंहिंजा बि कुझु ख़्वाब आहिनि मम्मी। ख़्वाब त हर को ॾिसंदो आहे पुट, पर पूरा कंहिं जा थींदा आहिनि। जमीला शरबत घणो ठाहिजांइ, रोज़े में घणी उञ थी लॻे सभिनीनि खे।
हाँ जीजी, मेॾा बि रोज़ा आहे, पर इहो मौलवी जानू आहे न, उनखे ॾाढी बुख लॻंदी अथई। ॿई दुश्मन दर ते ॿधण जहिड़ा अथई। खारो माननि जो खायो वञनि, वस पुॼनि त प्लेटूं बि खाई वञनि। केरु तो खारो माननि जो खाए? ही त को माण्हू जो पुट ई कोन थो लॻे जेको खारो माननि जो तो खाए। मूंखे त कंहिं जिन भूत जो पुट तो लॻे। केरु आहे जिन भूत जो पुट? मेकू कहिड़ी ख़बर, जन्नत खां पुछ। तो त चयो खारो माननि जो तो खाए। छॾ खणी जीजी, अदा फैसल महिमान आहे, महिमान अची घणी गिला कोन कबी आहे। हाँ, तू फैसल जी ॻाल्हि पई करी, मां बि सम्झां तो मौलवी जी ॻाल्हि पई करी। न जीजी, तेको त वेसर दी बीमारी है न। शाबाश माई शाबाश, पंहिंजे मुड़ुस जी पाणी बि गिला करे। वाह साईं वाह। पाण त चवंदी आई त गिला करण वारे खे गुनाह ऐं जिनजी गिला कई वञे उनखे सवाब मिलंदो आहे। हाणे ॿुध, रज़िया खे चओ त फ्रूट कटे, बाक़ी रोज़े में वञी थोड़ी देर रही आहे, रोज़े जो टाइम थी वेंदो मां। ऐं हा, उहो मिठी काॾे वई आहे, सॾु करेसि त उहो कराचीअ जा अंग्रेज़ी खाधा कोन्हे, उहो त रधे कुझु। जीजी, कराची सिंध में आहे, को अमेरिका में कोन्हे जो अंग्रेज़ी खाधा खाईंदी है। हाणे त पंहिंजे ॾाठो ई कढराए छॾ, ॾाढा खाधा खाधा थी करी। हाँ हाँ, पर कुछ त कयो न। ही छा पई करी? शरबत कंहिंजे लाइ पई ठाहीं, के महिमान अचणा आहिनि छा? जीजी तूं त माट कर, तुंहिंजी ॻाल्हि में सिजी लही वेंदो। अज़ाना बि आवेसि, तेको त वेसर दी बीमारी आहे, असां को विचरा कर छोड़ियई। वेसर जी बीमारी त तव्हांखे आहे। हलो उथो, रोज़े जी कयो। रोज़े जी वियो आहे, सभु हुनजी गिला, हुनजी गिला, हुनजी ॻाल्हि में लॻी पई हुई। अल्लाह माफ़ कर दो, अल्लाह माफ़ कर। मामा 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 छा थियो भाणेजा? मामा मुंहिंजी ॾाढी बेइज़ती कई अथऊं। अच्छा, बेइज़ती थी है? मूं त ॿुधो आहे बेइज़ती इज़त वारनि जी थींदी आहे। सही थो चए मामा, तॾहिं त तुंहिंजी कॾहिं बि बेइज़ती न आहे थी। छोरा वॾो चालाक थी वियो आहीं। मामा मूंखे मारियो बि अथनि। वॾा के किना माण्हू हुआ? मामा रुगो मारियो न अथनि, खंजर हणी मुंहिंजा लटा लीड़ू लीड़ू करे छॾियो। इज़त वारे जो औलाद ईअं कोन कंदो आहे। वॾा के किना माण्हू हुआ? मामा रुगो मारियो अथऊं, बेइज़तो बि कयो अथऊं। पर इहे हुआ केरु जंहिं तोसां एॾी वॾी जुट कई हुई? मामा तुंहिंजो पुटु ऐं हुनजा दोस्त। छा? मुंहिंजो पुटु माजिद? हा मामा हा, तुंहिंजो पुटु माजिद, जंहिंजे लाइ हाणे तो चयो त इज़त वारे जो पुटु ई न आहे। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो सच ॻाल्हायो अथई। हा त पोइ कुझु ॾोह तुंहिंजो बि हूंदो। माजिद छो तुंहिंजी बेइज़ती कंदो? इहो त वञी मामा तूं पंहिंजे पुट खां पुछ त हुन मूंखे छो मारियो। मामा मूंसां इंसाफ़ कर, मामा मामा मूंसां इंसाफ़ कर। इंसाफ़ तोसां ज़रूरु थींदो। इंसाफ़ इहो आहे तूं माजिद खां माफ़ी वठंदे, माजिद तोखे मुफ़्त में माफ़ी ॾींदो, बिना ॾंड ऐं चटीअ जे। वाह मामा वाह, मट भञी छॾई। बाक़ी न खपे मूंखे तुंहिंजो इंसाफ़। हाणे मामा मां पलांद कंदुसि, ऐं मुंहिंजो पलांद इहो हूंदो त मां मिठीअ सां शादी कंदुसि, भले पोइ तुंहिंजो पुटु रोज़ जिए रोज़ मरे। हाणे असांजा पलांद राज ॿुधंदा मामा, राज ॿुधंदा। हा रमज़ान शरीफ जो महीनो बरकतुनि भरियो महीनो आहे। इन जो पहिरियों ॾहाको रहमतुनि जो ॾहाको आहे, ऐं ॿियो ॾहाको मग़फ़िरतुनि जो ॾहाको आहे, ऐं टियों ॾहाको जेको आहे उहो जहन्नम जी बाहि खां निजात जो आहे। बेशक तव्हां सभिनी खे मां इहो ॿुधाइण पियो चाहियां, मिठी ही इश्क जो चंगुल आहे। को कंहिं लाइ थो मरे, को कंहिं लाइ थो मरे। मिसाल तौर मुराद मूं लाइ थो सिके ऐं मां माजिद लाइ, ऐं माजिद वरी थोॾा थो तांगे। असां चारई इन चुंगल में फाथल आहियूं। छा ही मौजिद किनो पंहिंजो बूथ ॾिठो अथसि जीअं शीदीअ खे पेट में वट पयल हुजे।